ख़बर तव्हां शेयर कयां पिया। माथिलो मूमल जी माड़ीअ मां लियाकत बोज़दार जी रिपोर्ट मूजिब सिंध जे तारीख़ी माॻ माथिलो मूमल जी माड़ीअ जे क़दीमी दड़े तां सिंधी अदबी संगत शाख माथिलो मूमल जी माड़ीअ पारां साल 2021 जे आख़िरी सिज खे अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, सहाफ़ियुनि ऐं दानिशवरनि सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल परिल दायो, ज़िलई राब्ता सेक्रेटरी एडवोकेट राहिब मुलाणो, अब्दुल भुट्टो, फ़कीर अली हसन मंगी, अब्दुल वहीद शेख, अलावरा बोज़दार, उस्ताद मोहम्मद बख्श आरबाणी, यूनिस भुट्टो, अब्दुल जब्बार महर, जबील महर, उस्ताद खुदा बख्श बुरड़ो, मोहम्मद इब्राहिम हालो, इमामदीन भुट्टो, प्यारो आरबाणी, मौला बख्श महर, सारंग कलादी, कांडेरो कलादी, सिराज भुट्टो, इरशाद लखण, ज़ुहेब चन्नो, सिकंदर अली ककड़ो, सनाउल्ला भुट्टो, फ़कीर मोहम्मद मलण, अजब गुल शेख, यूसुफ मंगी, नवीद अहमद शेख, दोदो महर, अली गोहर, परियल शेख ऐं ॿियनि अलविदा कयो। उन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त नओं साल प्यार, मोहबत ऐं अमुन जो सनेहो ऐं पैगाम खणी ईंदो, धरती, ॿोली ऐं सिंधी अदब लाइ सुठो साबित थींदो। इन खां अलावा हुननि ॻाल्हाईंदे चयो त असीं 2022 ईस्वीअ खे सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ जे वाधारे तौरु मल्हाईंदासीं।